गर्दन जो दरिया। सुल्तान चेबो तो यह गाल ये अदे अकबर खान जा हस्त मिठला जी की चीनी हुआ। हाँ राणा, यह गाल ये ही थी। पेरे असा सोचो हो त बादल सा अकबर खान जी धी के बदनाम कयूं। हाने असा यो खेल मिठल सा खेडूं था। छोरी जा फोटो त गोराम वट आए। सुल्तान तू इन गाल जे लाइ परेशान न थी। मिठल जा फोटो मां अग में ही पंहिंजी मोबाइल में सेव करे रखिया। तू दिल जाए कर। छा चई तुझी मोबाइल में महफूज आहिन? वाह गोराम वाह, हो त सुल कम ही पक्को करे छदी। हाने सिर्फ असा के मिठल जा फोटो हथ करना है। गोराम तू अजी शहर हले वरी इन्ही फोटोन के कंप्यूटर में हिको ही फोटो कराए 100-200 कॉपी कराया। पोइ उन्हनि फोटोन के गोट जी घिटन घिटन में घर घर में उछले अकबर खान जी इज्जत के किए था नीलाम कयूं। हाँ सुल्तान तू सही तो चवी। इन मिठल जो इन दुआ सा चक्कर हले तो त पोइ अदा साईं तांजी छा सलाह है? गोराम नेक कम में देर केड़ी। तू अजी अज शहर वन कि 400-500 कापियूं न पर 1000 कापियूं ठहराए जाए। 1000 कापियूं तो जी इनके चंगी रीत बदनाम कयूं। ॾिसूं त हाणे के अथो इज्जतदार बणजी हिन ॻोठ में रही। हलो का गाल तो बुध तोखे केड़ो लाचार हो जो इन पीरीअ में ची शादी कई। हिक न खणी 10 शादियूं कया। तू जो इन में छा वने? असा बाबे जी ये शादी कराइंदासे तुमसा तू इश्क कंदे। ज़ाहिरा वो ये त थींदो। अकुल कर चाचा सावरा, अकुल कर। तुझी ज़ाल मरी वई आ। जेकर तू बी शादी करी ऐ तुझी ज़ाल सा इश्क मां कया त तोखे कावर लगंदी कोन लगंदी? विधी मुट्ठी मरोड़े छजाए। पोए बाबा पोड़ो थी वियो। छा उन जी गैरत मरी वई आ? इन जी गैरत कोन मुई आ। मां पंहिंजे पुट खे रोकींदुसि। छा इन जी ज़ाल मुड़ंदी? बस सावण बस असा के वधिक गैरत न ॾियार। चाचा सावण हाणे पंहिंजे छोरे खे रोके छॾ। हाणे असांजे दर ते आयो आ न त मोल हूंदो मोल कम कुल्लू कंदो सास। हलो रे हलो आया उन खल पुटके ता कौन पुश कंदो साए फैसलो छिकराइंदो साए फैसलो। हलो हलो ले बाबा फैसलो छिकराई। छो पुट तू कावन जे आखिरन जी तरफ तो हाणे काऊ काऊ करे सजे गोठ में बदनाम कंदा। बाबा बाबा मुझे उन तरफ ख्याल ही न हुयो। मां त मिठल के सडण वियोस। मुखे केड़ी खबर वो मुंह मथा शक कंदा। पुट शक जो कारण तो पड़जी सोतोरी तू बदनाम थियल आयो। मां चवाई तो तकते उन गीतीअ में न विदो कर। कोन विंदुस बाबा कोन विंदुस। इहो चोरो मरियाम मुझे घर जा हाणे चक्कर काटण लगो आहे। रोकियो से दसा साई ये हालत कई अथई। छा मरियम तव्हांजे दर्जा चकराने पियो? हाँ सावण के तव्हां ॾिनी से हुन कोन वरनाई। हाणे रेस वॾे ॾे था वञूं। तू भी असांखे मारे मरियाम भी असांखे मारे वञूं त काॾे वञूं? अरे असां अॻु में थोरा बदनाम थिया आहियूं जो वरी रहिस खे तव्हां ॾेई असांखे वधीक बदनाम करणु चाहींदो। बाबा मुचड़ा हरी हरी असांजो कम गुलू करे छॾियो अथनि। बाबे जी लोटी में धके अहिड़ा हया अथनि सभा नारेल वांगुरु थी वई आहे। ओ बा कयूं त कयूं छा? तव्हां कुझु बि न कयो। तव्हां वञी घर वेही रहो। इन्ही छोरे जो बिलो हाणे असां पाण कंदासीं। तव्हां बिलो कंदो पर केड़ो? बस कर। तूं वरी सुल्तान खां पुछी थो त कहिड़ो बिलो कंदासीं? तव्हां वञी घर वेही रहो ऐं कंहिंखे बि तव्हां ॾियण जी ज़रूरत न आहे। जेकी ॻाल्हि हुजे तव्हां मूंखे ॿुधाईंदा कयो। हलो हलो दादा इन बरियाम जो बिलो करणो पवंदो। अॻ में असां केतिरा बदनाम थिया बेहतर असांखे बदनाम थियणो पवंदो। जेकॾहिं वरियाम अती जे घर जा चक्कर कटे थो त उनखे उते लेटाइण आसान थींदो। बाक़ी ॿी जाते हथ कोन ईंदो। छा मक़सद आहे तुंहिंजो त असां हली अदी जे घर में वियूं? हा सुभाणे जो सिज निकिरण खां पहिरियां ई हली अदी जे घर था वेही रहूं।
जीअं घर में अचे कयूं था दुख इहो कमीणो पंहिंजा जो पाण खे सम्झे अलाए छा थो जॾहिं त ग़लती बि तुंहिंजी आहे रोई बि तूं थी ॿुधाए त तुंहिंजो छा कजे अम्मा जॾहिं ही नथी मुड़े त बाबा जे मथां ज़ोर रखी हिन जी शादी मिठल सां छो नथा करायो ही शादी जो हिन वक्त माहौल आहे ॿुधाए त ॻोठ में केतिरा खून थी चुका आहिनि एतिरो बि सब्र कोन थी करे त कुझु माहौल ठरे त जीअं मां तव्हांजे बाबा जानी खे राज़ी कयां हींअर ॻाल्हाईंदीसांसि त हू कोन मञींदो अम्मा मां ईअं त नथी चवां त मुंहिंजो निकाह करे अॼु जो अॼु मूंखे हिन घर खां कढो जॾहिं मूं चयो आहे त मां तुंहिंजी मिठल सां शादी कराईंदसि त कुझु ॾींहं पाण खे पली छो नथी जॾहिं मुंहिंजी शादी मिठल सां करायो था त पोइ ॻाल्हाइण खां छो था रोकियो फुज़ूल ॻाल्हाइण बदनामी आहे ऐं असां पहिरियां घणेई बदनाम थी चुका आहियूं मुंहिंजे तूं सम्झाए न की तूं मुंहिंजे सम्झाइण खां ॻरी आहे जे हीअ मिठल सां शादी करण थी चाहे शादी मां कराईंदसि इन लाइ हिनखे सब्र खां कमु वठणो पवंदो मिठल सां मिलण बंदि करे ऐं ॻाल्हाइण छॾे ॾे जीअं तव्हांजे बाबा जानी जी कावड़ ख़तम थिए ऐं तव्हां ते भरोसो करे पोइ जीअं तव्हीं चवंदियूं उहो ई थींदो जे न मुड़ीअ त पोइ इन खां वधीक सख़्तियूं थींदियूं छो मुंहिंजी भेण पाण सां गॾु मूंखे मराइण छो थी चाहीं छा कयो आहे मूं कहिड़ो मूं ग़लति कमु कयो आहे सिर्फ फोन ते ॻाल्हाईंदी आहियां उन ते बि रोकियो था फोन ते ॻाल्हाइण में मिले ई छा थो सॼो ॾींहुं घर में वेही बोर थींदी आहियां हिन घर खे तव्हां मुंहिंजे लाइ जेल करे छॾियो आहे हिन जेल में एतिरी आज़ादी न मिलंदी तूं असांजे सम्झाइण खां चढ़ियल आहीं दुआ हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो न पछताईंदीअ ऐं मुंहुं लिकाइण जे लाइ जाइ बि न मिलंदई न आलम खान न बाबा हाणे आऊं तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदुसि आख़िरी दफ़ो तोखे मुंहिंजो चवणु वठिणो ई पवंदो हिन ॻोठ ते अमन जी ख़ातिर हिन तरह जी भलाई जी ख़ातिर तोखे वीह जो ढुक पीअणो पवंदो बाबा बाबा साईं मां ज़हर जो ढुक कीअं भरियां सुल्तान मुंहिंजे मथां गोलियूं हलाई आलम खान बाबा तोसां मुंहिंजो कुर्ब आहे ऐं तोखे ख़बर आहे त तोखे औलाद वांगुरु चाहियां थो औलाद वांगुरु प्यार थो कयां तोखे पर इन ॻाल्हियुनि खां हटी करे थोरो सोच जेका बदनामी सुल्तान जी थी आहे तव्हांजे करे ख़ुदा न करे जेकॾहिं ईअं तोसां थिए हा मूंखे इहो ॿुधाए त छा तूं सब्र खां कमु वठी हा इन सभु कुझु हूंदे बि सुल्तान वारनि कुझु बि नाहे कयो पर तोसां जेकॾहिं इहो सभु कुझु थिए हा त तूं त सॼे ॻोठ खे बाहि लॻाए छॾी आहे पोइ ज़ाहिर आहे कुझु न कुझु सुल्तान कंदो न ऐं हिन वक़्तु जेकॾहिं इंसाफ़ जी नज़र सां ॾिठो वञे त बाबा तव्हां ई सुल्तान वारनि जा ॾोही आहियो तव्हां मां बि सम्झां थो त ॾोही असां आहियूं पर बाबा साईं मां फ़ैसिलो कोन कंदुसि छो जो सुल्तान जा फ़ैसिले में उबता शर्त हूंदा जेके मां नथो मञी सघां बाबा साईं जेकॾहिं तव्हां इहो फ़ैसिलो न निबेरे सघियो त इहा बि बदनामी अव्हांजी थींदी बाबा साईं सुठो हिन में आहे त तव्हां हिन फ़ैसिले में हथ ई न विझो फ़ैसिले में जेको बि ॾंड तो ते पियो न हुआ तोखे भरणो पवंदो जेकॾहिं इंसाफ़ जी तक़ाज़ा हूंदी ऐं सुल्तान वारनि तुंहिंजो सिर बि घुरियो न त बाबा तोखे ॾियणो पवंदो मुंहिंजी इज़त ख़ातिर हिन ॻोठ जी भलाई ख़ातिर आलम बाबा छा तूं पंहिंजो कंधु कोन कटाईंदे बाबा साईं ये हिकु सिर त छा तव्हांजे लाइ 10 सिर बि क़ुर्बान आहे तव्हांजी इज़त ख़ातिर मां कॾहिं बि इनकार न कंदुसि मुंहिंजो सॼो घर तव्हांजे मथां खोर वञे तव्हांजी इज़त ख़ातिर बाबा साईं जॾहिं बि फ़ैसिले जी तारीफ़ रखो मां अची वेंदुसि फोटो सदको वञे बाबा साईं सुल्तान जा न्यापो कर त मूंसां मिलंदो वञे अरे गुंडू ॾिसी कोन थो अंतो हां शुम शुम कंदे तो वधी ॾिसी हलंदो कर नटा छा चई हाँ
नतड़े तू छा कंदे आ बुधान छा कंदे तू न तड़ी कुआरी ठोकी न जांजो घर शिशी का धार थी हुंदी भले तूड़े मुखे को आ गया हां सगा था ये तेरी हल हल या चुंदे का ते ये डोडा ने करी चली ये मात कोण कंदे आ के बुधाए गुलड़ू उस्ताद के चूसो तो दिखारी तेरा मुसाने पर अरे कुछ हट भिट्टी दे जंतु मंजन लाए आज मौत खायो तो चता अरे गुलड़ू डरे ता डर उस्ताद हाफ फ्राई कंदो आ ए मां फुल फ्राई कंदो साए अरे फुल फ्राई ता आज मां तो खे कंदुस बी त सही तू कड़ी अरे सिरे तो Mario! अरे ये लोना टुना क्या तारू खबर ना दारू चक्कर मारे किसी मार गाड़ी दो अरे मुड़ी को दो अरे सिरे तो करे सिरे अरे ताये कौन सी बंदूक खणी तो अचा आज टंकू न बनम न कोई भी चाचा वड्डो आई ज़ाहिर की अखियों निकल उन्हें शब्द शायद खबर नहीं ज़ाहिर को ज़ाहिर को चक्कर पाए और जिससे मारी से अजोई बंदूक न खणी चाहिए सुबाने जे सिज में खुदकशी दर्दन जो दरिया हे छा है हे सब कुछ छा है राणा किथे इन्हें त ना है सॼे बंबोर खे बाहि ॾियण वारा आहियो वसई हाणे मूं सोचे छॾियो आहे त अकबर खान खे मां अहिड़ो त बदनाम कंदुसि अहिड़ो त बदनाम कंदुसि जो दर दर वञी चोलियूं जले पिनी माण्हुनि खे संग ॾींदो पर को मिट्री कोन कंदुसि ऐं सच पुछी त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जो त मूंखे बि हिन राणा खान खे बि अहिड़ो ई बदनाम करणो आहे नी अकबर खान खे पोइ अदा साईं छा हुकुम आहे ऐं छा करणु घुरिजे घुरां तूं हीअं कर जो मल्हार ऐं गुलूअ खे चओ त लड़ीअ राति जो ताक में अचनि ऐं सुबुह जो सिज उभरण खां पहिरियां इहे फोटो हर घिटीअ ऐं हर घिटीअ जे दर ते हुजणु घुरिजनि ऐं हा सिवाय मिठल जे हर घर में उछले अचनि ऐं जीअं ई सुबुह जो सिज पंहिंजो पहिरियों किरणियूं उभारे मिठल जी बदनामीअ जो ढंढोरो पूरे ॻोठ में वञणु घुरिजे ठीकु आहे दा साईं मां हींअर ई उन्हनि सां मिली थो अचां ऐं उनखे चइजांइ त मुंहिंजो उन्हनि में ॿियो कमु आहे कीअं बि करे हू ज़रूरु अचनि ठीकु आहे दा साईं बाकी जेके कुछ तस्वीरूं बचियूं हिननि मां कुझु आलम खान जे दर ते ऐं कुझु अकबर खान जे दर ते था छॾे छा यादि कंदा
छल बकरी अनारन जा तख्त वेचारो के मुंह दिखाने जे लायक ही न रहंदो। सुभाणे जे सिज में खुदकशी कंदो, छो जो हुन जे लाइ जीअण जी का वाट ई न आहे रही। वेचारो हक बरखा तेरे खेस जवान जा पुट। जो इतने भीड़ हो तो हाजी जुरत की थी मुझे घर में घर जी। निकलो बाहर, निकलो तो कया मैंने पूरो। गोलियां लेंगे, लाए गोली, हलाए। बताओ लगे तो मुझे माँ से बता हाथ करी बच्चे बहुत तक दावत नहीं दिया। इनके रोक जुल्म ये कहना सरासर मेहरबानी कर इनके रोक और वीजा रखा और दीवार को क्या लगा अकुरा खान खुदा के वास्ते मुके हो बुधा अगर मुझे पुट्टा जो डो केड़ो मांजे पुट्टे जो डो तो पुछण चाहिए ना एडिस यार तुझे पुट्टे जो डो तोखे तो मां खराब समझंदोसि वीचारा खान ऐं सोचियोम त तवारो ही कुछ चङो आहे पर ही त छोरो कमीण पाई में तोखा वध निकतो। हिन छोरे मूंखे पूरे ॻोठ में ख़ार कयो आहे ऐं हुनखे कहले वञी ओताक में वधंदुसि समूरी बिरादरी जे साम्हूं हिनखे सीने में गोली हणंदुसि सीने में। वठी वञो हिनखे वठोसि ले अटड़े माई